कराची जी सिटी कोर्ट में सिंधु इंडस लायर्स फोरम पारां साईं GM सैयद जी 170हीं सालगिरह जे मौके ते तकरीब कढाई वई, जंहिंमें अॻूणे जस्टिस ऐं नाले वारे कानूनदान शहाब सरकी, सिंध हाई कोर्ट बार जे सदर बैरिस्टर सलाउद्दीन, कराची बार जे सदर नईम कुरैशी, सिंध बार काउंसिल जे मेंबर एहसान सियाल ऐं एडवोकेट इसरार शाह समेत सवां जी तादाद में वकीलनि शिरकत कई। तकरीब खे ख़िताब कंदे तोड़े सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे वकीलनि चयो त साईं GM सैयद हिकु अज़ीम अॻवान हो जे मुल्क पाकिस्तान खे वजूद में आणण लाइ पंहिंजो पाण मल्हायो। GM सैयद साहब जा ॿ पहलू हुआ, हिकिड़ो सियासी पहलू हो, हिकिड़ो शख़्सियत जो पहलू हो। त ॿिन्ही पहलुनि खे अगरि असां ॾिसूं ऐं आवाम जे साम्हूं रखूं त आवाम ज़रूरु हुन मां मुस्तफ़ीद बि थींदी ऐं हुन मां सिखंदी बि, ऐं अॻिते आवाम जे लाइ, पब्लिक जे लाइ, आम माण्हूअ जे लाइ हिकिड़ी बहितरी ईंदी, सोच में तब्दीली ईंदी। अॼु साईं GM साहिब जे पैगाम खे जहिड़ी तरह फैलाए पियो वञे ऐं साईं GM साहिब जूं जेके खूबियूं आहिनि ऐं दोस्त जेके ॻाल्हाए रहिया आहिनि त असां रूल ऑफ लॉ खपे, सुपरमेसी ऑफ कॉन्स्टिट्यूशन खपे। साईं GM साहिब जी सालगिरह पहिरियां मल्हाई वेंदी हुई, पर हाणे असां इनखे आहिस्ता आहिस्ता वॾे पैमाने ते खणी विया आहियूं, छो जो जेॾे वॾे पाए जो साईं GM साहिब लीडर हुयो, राइटर हुयो, जंहिं सोच ॾिनी सिंधी क़ौम खे, पंहिंजे हुकूक ॿुधाई त तव्हांजे हक़ कहिड़ा आहिनि। साईं जो किरदारु बिल्कुलु हिकु शफ़ाफ़ आईने वांगुरु आहे, उनखे असुल मूंखे सम्झ में नथो अचे त साईं जे किरदार खे अञा ताईं उन हिसाब सां उहा मोट छो न मिली आहे। हमने वकरों को यंगस्टर हैं जो यहाँ पे आए हैं, उनको ये GM सैयद का ये किरदार क्या चाहते थे, उसका कॉज क्या था, वो उजाला करने के लिए तो ये प्रोग्राम किया हुआ है कराची बार एसोसिएशन ने। साईं GM सैयद उहा शख्सियत, उहा हिकिड़ी फिलोसॉफिकल पर्सनैलिटी हुयो जंहिं क़ौम खे हिकिड़ो ज़िंदा दिलीअ जो ऐं ज़िंदा रहण जो सबक़ ॾिनो। तकरीब में आयल महिमाननि खे सिंध जी सकाफ़त अजरक सां पिणु नवाज़ियो वियो, जॾहिं त साईं GM सैयद जी सालगिरह जो केक पिणु काटियो वियो। तकरीब में शरीक वकीलनि जी ॻाल्हि ॿोल आमदी, जंहिंजो चवणु आहे त साईं GM सैयद पूरे मुल्क न पर पूरे एशिया जो हिकु लीडर आहे जेको घणो रुखी शख़्सियत पिणु आहे। कैमरामैन गुलाम मुस्तफ़ा सां गॾु अब्दुल्ला सोलंकी, सिटी न्यूज़ कराची।